नाज़िम टंडोलायार जे पीपी अगवान गुलाम कादिर मरी जे ॾोहटे खे मुबैना तौरु अगवा करण जी कोशिश कई वई, जेका पुलिस नाकाम बणाए छॾी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, छा तफ़सील आहिनि? जी त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलो त पीपी अॻवान रईस गुलाम कादर ख़ान मरी जो ॾोटो दरिया ख़ान मरी हैदराबाद मां पंहिंजे ॻोठु टंडोला ॾांहुं वञी रहियो हो त शकी ॿ गाॾियूं खे हिन जे पोयां जेके लॻियूं, जेके हिनखे रोकण जी कोशिशि बि कयूं मुख़्तलिफ़ हंधनि ते हैदराबाद रोड ते, पर हिन गाॾी न बीहारण ऐं तेज़ रफ़्तारी जे करे ही टंडोला यार पंहिंजो पहुतो जिते कीरिया चाक वटि। पोइ गाॾी खे पंहिंजो रोकण जी कोशिशि कई ऐं हिन अहिड़ो इतलाह टंडोला यार पुलिस खे ॾिनो, जेके पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कीरिया चाक टंडोला यार वटि बि उन शकी गाॾियुनि खे रोकण जी कोशिशि कई, पर उहे गाॾियूं पंहिंजो न बीठियूं ऐं उन्हनि खे सुल्तानाबाद पुलिस जेको आहे सो अॻियां कोस्टर ऐं ॿियूं गाॾियूं खे बीहारे ऐं हिकु गाॾी खे रोकियो वियो, जेका गाॾी पुलिस हथु करे वरिती आहे ऐं पुलिस मूजिबि त उहो गाॾी असां हथु कई आहे। हाणे वरी वधीक जेका आहे असां इंक्वायरी करे रहिया आहियूं त आया की हिनखे अगवा करण जी कोशिशि कई वई आहे छा, ऐं जॾहिं त पुलिस खां पुछियो वियो त तव्हां छा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि या छा, त उन हवाले सां पुलिस को बि जवाबु न ॾिनो ऐं पुलिस चयो त असां गाॾी हथु कई आहे, वधीक कोशिशि करे रहिया आहियूं। जॾहिं त पंहिंजे दरिया ख़ान मरी जेको आहे सो पीपी अॻवान रईस गुलाम कादर जो ॾोटो बि आहे ऐं सिपाह बि सिंध जो अॻवान बि आहे। जी नसीर, अवां जी महिरबानी।